सही फरमायो मां पुछो कमिनन जो गुनाह केड़ो आ गलती केड़ी आ जवाब मिलियो महबूब तुझा उम्मती थी पर दुनिया में व्याज खाईंदा हा छा खाईंदा हा अज नजर था कयूं 30,000 वारी मोटरसाइकिल 60,000 में वतियूं ईंदो जेकॾहिं 80-90,000 वारी में आ त व्याज ते 1.5 लख में खयूं ईंदो 2,000 वारी कलर वारी बोरी आओ त 4,000 ते हमरा व्याज ते खयूं ईंदो मोबाइल में भी व्याज तो हले घणो मोबाइल व्याज ते कलर व्याज ते बिज व्याज ते भाणो व्याज ते पानी व्याज ते बाप जॾहिं असां हिन गुनाहनि में जकड़िया पिया आहियूं त पोइ बरकत काथे उहा कहिड़ी शइ आहे जेका व्याज ते नथी हले असांजो उथण वेहण व्याज ते व्याज जो नुक़सान कहिड़ो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था व्याज जा 72 क़िस्म गुनाह अथव नंढे में नंढो गुनाह नंढे में नंढो गुनाह नंढे में नंढो गुनाह कन्नमा ज़ना बिउम्मिही ॼणो सगी माउ सां ज़िना कई अब व्याज जो नंढे में नंढो गुनाह कहिड़ो 72 दर्जा गुनाह हुआ नंढे में हेठियों हेठियों दर्जो सगी माउ सां ज़िना कई मां तव्हां खां पुछा थो कयां जंहिं पंहिंजे जीजल सां ज़िना कई तंहिंजो ईमान हलियो वियो चओ त व्याज खोर जो ईमान कोन्हे मां नथो चवां बिठे मोहम्मद करीम फरमायो आहे ऐं कलामुल्लाह में छा लिखियो पियो आहे फाज़नू बिहरबिन मिनल्लाह कुरान पाक में रब फरमायो तो व्याज खोर सां मां अल्लाह जी जंग व्याज सां कंहिंजी जंग वो आहे को अहिड़ो दुनिया में जेको रब सां जंग करे ॾेखारे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर हिकिड़ो छड़ो मिसाल तो ॾियां त रब सां जंग जो नुक़सान कहिड़ो तफ़सील में नथो वञा छड़ो ॿुधायां त रब सां जंग जो नुक़सान मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं साल गुज़री विया पर उहो मंज़र अञा नथो वञे खैरपुर जे सिविल अस्पताल में मां बीठो आ कंहिं मरीज़ जे तबपुरसी करण लाइ वञणु थियो साम्हूं जो नज़र कई त हिकिड़ो हमरा लाश खयूं पिया अचनि एमरजेंसी वार्ड ॾे मुंहिंजा ॾिठल वाठल हा जीअं जो वेझा पता एॾी त लाश में धप हुई जेके माण्हू बीठा हा कंहिंजो नक ते कंहिंजो हथ हो कंहिंजो कपिड़ो हो पुछा कई मान ॾियो त ख़बर न हमरा खे मोए घणा ॾींहं थी विया एॾी छो धप कई अथई चवण लॻा अब्बासी साहब ॾींहं कोन थिया हाणे ताज़ो मोहल्ला चइसि हे ॿ व्याजी आहिनि पाण में माइट आहिनि ॿ व्याजी पाण में विड़ी पिया हिन बि हुनखे गोलियूं हयूं हो बची वियो हुन जूं गोलियूं हिनखे खाई वियूं मरी वियो ताज़ो मोहल्ला धप हिन जे करे आहे त व्याजी आहे अल्लाह अकबर हे त दुनिया वारी धप यार क़बर त ॾाढी ॾुखी आहे क़बर ॾाढी ॾुखी आहे आख़िरत ॾाढी ॾुखी आहे बचो मुसलमानो व्याज खां बचो बचो मुसलमानो व्याज खां बचो कुछ ॾींहंनि खां बाद में जॾहिं वरी मुंहिंजो हुन पासे ॾे वञणो थियो जंहिं उनखे गुस्सो ॾियारायो न हाफ़िज़ खां पुछा कई यार फलाणे दिहाड़े ते तव्हां वटि खून थी वियो मूंखे जे अब्बासी साहब खोड़ मां मुर्दनि खे तड़ ॾियाराया पर अहिड़ो तड़ो मूंखे ॾुखियो न लॻो एॾी ज़िंदगीअ में मां कंहिंखे धप न ॾिठी जेका हिन में धप चइसि हुयो बि ताज़ो मोल पर सम्झ में न पियो अचे त इन मूं जीत कीअं पा छॾे रब सां जंग ईअं ख़राब
जॾहिं दुनिया में जीत बशे से अॻिते इल्ला बतश रब्बिक लशदीद। अॼु वाइदो कयो व्याज खां बचबो, ओ गरीबो गुरबत वारी दाल भलिया हराम वारे व्याज खां। हलाल वारा बटालू भला अथव बुख ते गुज़ारजो पर व्याज जे वेझो न वञिजो। जेको व्याज खणी थो अचे, जेको व्याज जे सौदे में शाहिद आहे, जेको लिखे थो समूरनि ते लानत थी वञे। वेहण वारो, खणी अचण वारो, ॾियण वारो समूरनि ते। बाबा साईं पोइ जॾहिं अलाह जो नाराज़ थींदो आहे त आहे पोइ जेको रब जे अज़ाब खां बची सघे। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह व्याज जे वेझो न वेंदासीं।